अस्सलाम वालेकुम आबादकार दोस्तों, ही असांजो हिकिड़ो ॿियो प्लाट आहे। हिन में तव्हां ॾिसो हाणे ही वैरायटी असांजी ॾार वारी एतिरी ॾार वारी कोन्हे को, पर हिन में जेके लेटरल ब्रांचिस आहिनि ही असांजी सेम्पोडियल ब्रांचिस चइबो आहे। हिन में टे टे चारि चारि हिते ही ॾिसो चारि गोगड़ा आहिनि। हिन में ॾिसो अञा वधीक आहिनि, छह छह गोगड़ा सत गोगड़ा आहिनि। बॉल साइज़ ॾिसो तव्हां, तमामु बहितरीनु आहे। हिन में असां सिलेक्शन कई आहे। मथे ताईं हीअ ॾिसो तव्हां, अञा गुलबाटी अचे पई थी, गोगड़ो तयारु थिए पियो थो। बिल्कुलु एंड ताईं जेको टॉप आहे उन ताईं असांजी माना वैरायटी ताईं जेकॾहिं काउंट कयूं मां सम्झां थो 70-80 खां मथे गोगड़ो आहे। हिन में असां अञा पिकिंग वग़ैरह स्टार्ट न आहे कई। वैरायटी जो जेको हिकिड़ो मेन असांजो हूंदो आहे न त पोखी जो टाइम, हाणे ॿनी जेकॾहिं ख़ाली न हूंदी, पाणी जो मसइलो हूंदो, जेकॾहिं देरि पोखींदासीं उहो असां वैरायटी खे नथा चई सघूं त वैरायटी असांजी सही कोन्हे को। हिन में असांजो छा आहे कि वैरायटी तमामु बहितरीनु आहे। हाणे लेट पोखी आहे उहो असांजो फॉल्ट आहे, ठीकु आहे। पाणी न हुअण जे करे, ॿनी असांजी ख़ाली न हुअण जे करे, पर हीअ वैरायटी तव्हां ॾिसो, हिन में मां सम्झां थो 70-80 खां मथे फॉल्स आहिनि। हीअ तव्हांजे साम्हूं आहिनि। हीअ बहितरीनु वैरायटी आहे, असांजी सिलेक्शन आहे। नेक्स्ट ईयर इंशाअल्लाह ताला